ठरी मीरवा मां ख़बर ईंदा आलू त टाउन कमेटी ठरी मीरवा जे वार्ड नंबर 2 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार डॉक्टर रियान जोगी जे हिमायत में जोगी हाउस ते कार्नर गॾिजाणी ॻोठाणनि ऐं शहर जे मोज़िज़नि पारां डॉक्टर रियान जोगी जी भरपूर हिमायत जो ऐलान। उन मौके ते आयल महिमाननि ऐं ॻोठाणनि एडवोकेट शाहिद जोगी, डॉक्टर तौफ़ीक अहमद जोगी, उस्ताद माशूक जोगी ऐं ॿियनि वॾियांग में शिरकत कई। उन मौके ते सभिनी डॉक्टर रियान जोगी जी हिमायत जो ऐलान कयो ऐं हर महाज़ ते साथ ॾियण जो पिणु ऐलान कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मज़बूत उम्मीदवार डॉक्टर रियान जोगी ॻाल्हाईंदे चयो त मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां आयल सभिनी दोस्तनि मिटनि माइटनि जो जेके मुंहिंजी सपोर्ट में जोगी हाउस ते आया ऐं हिन दफ़े पाकिस्तान पीपल्स पार्टी नौजवान खे टिकट ॾिनी आहे, जंहिं सां पूरे वार्ड तोड़े पूरे शहर में ख़ुशी जी लहर छायल आहे, छाकाणि त नौजवानी इनकलाब आणे सघनि था ऐं मूंखे अलाह ते यकीन आहे त हिन दफ़े नौजवान क़यादत ज़रूर खटींदी ऐं शहर जी भलाई लाइ मां ॾींहं राति महिनत कंदुसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।